सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सुबह जो असा उठो प्रसन्ना से ब्रह्म मुहूर्त अमृत वेलो बिल्कुल शांत माहौल जी जे डी थी तो वेंदो तीअं तीअं गोड़ घमसान वधंदो वेंदो पर जी जे शाम थींदी असां शाम जो ॾिसंदासीं वरी माहौल शांत थी वेंदो आहे सुकून में अची वेंदो आहे पर जीअं जे राति थींदी वेंदी त निंड ख्याल वीचार सभु कुझु बदलंदा वेंदो आहे सुबुह शाम थोरे वक़्त लाइ शांती थी वेंदी आहे इन करे नेम ध्यान जो मौक़ो असां वटि सुबुह शाम आहे उहो इन करे जॾहिं सुबुह शाम ॿई मिलंदा आहिनि त बिल्कुलु ज़ीरो थी वेंदो आहे भई न गोड़ घमसान न विकार न ख्याल न उदमाद न ॾींहं जो उदमाद न राति जो आलस बिल्कुलु शांति इन करे अमृत वेलो ब्रह्म मुहूर्त भई उन वक़्तु ईश्वर सां ब्रह्म मुहूर्त में ईश्वर सां मिलण जो वक़्तु ब्रह्म मुहूर्त नियर अबाउट 3:17 खां शुरू थींदो आहे 4 बजे ताईं हूंदो थोरे वक़्त लाइ इन विच में कंहिं सां फिरंदो रहंदो आहे ऐं ब्रह्म मुहूर्त में ईश्वर सां मिलण जो वक़्तु अमृत वेलो माना उन वक़्तु रहमत जो वक़्तु भई उन वक़्तु चयो वेंदो भई अमृत वसंदो आहे माना सुकून शांति भाग नसीब ईश्वर सां मिलण जो 3:17 खां 4 ऐं 4 खां वरी पोइ अमृत वेलो माना वरी भाग नसीब जो दौर इन करे ब्रह्म मुहूर्त खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे भई ईश्वर सां मिलण जो वक़्तु आहे उन बिल्कुलु ज़ीरो ज़ीरो थी वेंदो आहे तो जंहिं वक़्तु ज़ीरो ज़ीरो थिए न ॾींहुं न राति बिल्कुलु शांति सुकून ऐं उहो मौक़ो हूंदो आहे पोइ सुबुह शाम असांखे ॿुधाईंदो आहे त जहिड़े नमूने ॾींहुं ऐं राति जे मिलन सां हर तरफ़ शांति थी वेंदी आहे सुकून थी वेंदो आहे साॻे नमूने असांखे हक़ीक़ी शांति हक़ीक़ी सुकून हक़ीक़ी राहत असांखे तॾहिं मिलंदी जॾहिं असांजी आत्मा ऐं परमात्मा जो पाण में मिलन थींदो जॾहिं ॿई मिली करे हिकु थींदा असां अखंड आनंद सुकून शांति खे पाईंदासीं ऐं मोक्ष खे पाए करे उन मालिक सां मिली हमेशह जे लाइ उन जहिड़ा थी वेंदासीं उन में सभु